हाणे तव्हां कानूनी शरई लिहाज़ सां ज़ाल मुड़ुस आहियो। हिन निकाहनामे खे केरु कोर्ट में बि तब्दील नथो करे सघे। मौलवी साहब, बाबा निकाह पढ़ाइण शुरू कर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईन। खाना मुबारक हुजनि। खैर मुबारक हो, खैर मुबारक हो। मुबारक हो जी। खैर मुबारक हो, खैर मुबारक हो, खैर मुबारक। हाणे असांखे इजाज़त। हाँ मोर मौलवी साहब ऐं दोस्तनि खे थोरो अॻु भेरो करे। अम्मा कदम त वॾो खयो अथई, छल निभाए सघे? चाची जेकॾहिं न निभाया हा त एतिरो वॾो कदम कॾहिं बि न खणा हा। पर फिलहाल असांजी शादी राज़ में रहंदी, मुनासिब वक्त ते ज़ाहिर कंदासीं। इहो मुनासिब वक्त कॾहिं बि कोन ईंदो, ऐं जंहिं ॾींहुं इहा ॻाल्हि खुली त बाबा साईं क़यामत बर्पा कंदो। उनखे मां मुंहुं ॾेई वठंदुसि। दुआ हिन वक़्तु जेको कुझु मां चवां थो उन ते अमल कर। ठीकु आहे, जेका तव्हांजी सलाह। जन्नत काॾे काॾे तकड़ी थी वञे पई। अरे असां पाण तोॾे पयूं अचूं, तूं वरी वञे थी। मूंखे पक हुई पक त हाणे तूं मूंखे मिंठू करण लाइ ज़रूर ईंदी। पर ॻाल्हि ॿुध, हाणे वक़्तु गुज़री वियो हलियो। हाणे सॼी उमिरि पंहिंजो नक मुंहिंजी जुती मथां रगड़ींदी न त बि कुझु न वरंदई, कान माफ़ कंदी सही। जेसिताईं आउं तव्हांखे तड़े हिन ॻोठ मां न कढाईंदसि न तेसिताईं सुकून सां आउं बि कान वेहंदसि। हा अड़ी जन्नत, मां त तोखे मिंठू मेड़ियूं करण पई अचां, पर भाई हाणे जेकॾहिं तोखे न थियो उहे साबित पवनि त ॾिस जाए वेही सॼे राज जे साम्हूं तुंहिंजे बूथ ते डांगी घुमाईंदसि। मां वरी इहा डांगी सॼे ॻोठ जे साम्हूं घिटीअ में बि तुंहिंजे बूथ ते घुमराईंदी सही। रुगो चिंता है अनवर जी, उहो रुगो ख़ैर सां त घर अचे, पोइ ॾिस त छा थी कयां। हाणे उनजो लाश ईंदो, लाश ज़िंदा सलामत कोन ईंदव, कोन ईंदव। तव्हां बि घणा घर साड़िया आहिनि, घणा घर। हाणे उहे चिणगा अचे पंहिंजे घर ते किरियूं अथव। पहिरियों इहो अनवर जो लाश ईंदव, वरी मौला दाद, वरी वली दाद। इन्हनि टिन्ही जे मयतनि ते मां दोहल वॼाए लाॾा नचया त मुंहिंजो नालो बि भागन भरी न आहे। तुंहिंजो मथो ओसिताईं न ठरंदो जेसिताईं मौला दाद खे चई तुंहिंजे सिर मथां पाकी नथी घुमरायां। अड़े में मौलूअ ऐं पाकीअ पहुचण में देर आहे। तेसीं ताईं मां पंहिंजे हिननि हथनि सां तुंहिंजा जुंडा पटे तरी थी इहो मथो कयां तरी। बाहि लॻई मोई ॾाइण, मूंखे वरी धमकियूं थी ॾी मूंखे। हाँ ॾिसां त ही ॿई मूंखे कयो छा थियूं कयो मूंखे। निमाणी हुकुम कर। निमाणी हाज़िर आहे, न चयांसि थी न अचे। ॾिस मां चई थी मुंहिंजे वेझो न अचिजांइ। ताक़त कहिड़ी तूं मूंखे? यादि रखजांइ, हे दफ़ो छॾे था वञी, बाक़ी जे ॿीहर तुंहिंजे घर जो को मर्द जा फर्द
दर खड़काए असांखे धमकी ॾेई वियो त इहो मथे तो ॼुंडा सभु पटे तरी कंदीसां ऐं मां आहे निमाणी निमाणी नचाईंदीसां नहते वॾी आई असांखे रोब करण वारी भई हाणे मिसके हिते छॾे सभई तुंहिंजे गंद जो मार का खुदा जी पे ता क्या कदी तो छा मुझे हशर गए तो अजी वली अचे उन्हें सामने के खाली कंदस दिस तो किया थी गोठ माला डाया बाहे लगे निमाणी थी आए ना हते थी न चाहे अब पातर हणी सुजाई सा वो शेर खान सुभाणे असां तव्हांजे अमरा खे वठी ईंदासीं ऐं तव्हां असांजे अमरा खे वठी अचिजो। न वलीदाद न, असां तव्हां मथां एतबार नथा करे सघूं। असां वादे जा पक्का आहियूं। तूं उन वक्त कुछ भी करे सघीं थो, कुछ भी। तुझी फितरत सांड्रे जी आहे, जेको हर वक्त रंग मटाईंदो रहंदो आहे। तूं असां खां डिॼी वियो आहीं, तॾहिं त इहे ॻाल्हियूं करी पियो। मां ऐं तोखां थो डिॼा? मोला दादा, अञा त तुंहिंजा खीर जा ॾंद ई न आहिनि भॻा। मां तोखां डिॼंदुसि? हलियो आहीं शेर खान खे धोखो ॾियण। ठीकु आहे शेर खान, मां बिजार खे आज़ाद कयां थो। सुभाणे सुबुह ताईं बिजार तव्हां वटि पहुची वेंदो ऐं सुभाणे शाम ताईं मुंहिंजो भाउ अनवर मूं ताईं पहुचण घुर्जे। सुभाणे असांजो अमरा पहुचंदो त ॿिए ॾींहुं तव्हांजो भाउ तव्हां वटि पहुचंदो, छो त हू तमामु परे आहे। हिकु ॾींहुं त बंध में लॻंदुसि। शेर खान, जेकॾहिं तो असां सां धोखो कयो त पोइ बाहियूं भरंदियूं, बाहियूं।
पियो थो हले। मुंहिंजो मन आईने जियां साफ़ आहे, पर तव्हां मां पुट खे केरु सम्झाए? तव्हांजो शक अजायो आहे। अॼुकल्ह तूं ॾाढो वात हणणु सिखी आहीं। मां वात कोन थी हणां, पर तव्हां मूंखे मजबूर कयो आहे हे घर छॾण ते। हिन घर में तूं खून बहाने आई आहीं, खून बहाने। तुंहिंजो हितां लाश निकिरंदो, अलाए कीअं थो तोखे हितां वञणु ॾियां। जेकॾहिं मां वञणु चाहियां न त तव्हां मूंखे रोके कोन था सघो। जेकॾहिं रोकींदव त मुंहिंजा ॿाहिर न खण, पंहिंजनि भाइरनि जो नालो मुंहिंजे अॻियां न खण त किथे मां पूरो न करे छॾे। हू मुंहिंजा ॿाहिर आहिनि ऐं हुननि जे दर वञण खां तूं मूंखे रोके नथी सघीं। मां चवां थो त धमकियूं छाजे लाइ थो ॾीं? मां चवां थी मारे छॾ मूंखे। मां चवां थी मार मूंखे। मां चवां थो अञा ॻाल्हाए तूं। बस पुट बस, जेका सुधरण जी आहे ई कोन, हुन जे मथां हथ खणणु अजायो आहे। छॾीस पुट, भले पई मथो हणे, तूं अजायो मसले खे वधाए न। जेकॾहिं मूं साम्हूं वात हणंदी न त मुंडी मरे छॾींदोमांसि। हाणे मां हिन घर में हिकिड़ो ॾींहुं बि न रहंदसि। तूं त शुरू खां वठी रब्बू खे चाहियो, तूं तोखे न मिलियो, हाणे घर न छॾींदी त ॿियो छा कंदीअ? सच में तूं त चोरी जो चंड आहीं। रोक पंहिंजी इन्हनि शराबी अखियुनि खे। दुआ कत्ल करण जो इरादो त कोन थिए। सच में मां एतिरी ख़ूबसूरत आहियां छा? बाक़ी मुंहिंजूं अखियूं शराबी आहिनि। बेचारे सुभाणे असां तोखे आज़ाद कंदासीं, पर तूं वञी शेर खान खे पंहिंजी ॿोलीअ में सम्झाइजां ऐं हुनखे चइजांइ त पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे, पर ठिकर खे भञण जे कमु ईंदो आहे। इहो बि चइजांसि त तूं असांजे ॼां भितर आहीं, भितर भोरे छॾींदोमांसि। तूं ऐं शेर खान ॿई हिक ॿिए जे मट मुक़ाबिल ऐं जोड़ आहियो। तव्हां ॿई हिक ॿिए खे तोरे तके ॾिसी सघो था। विच में असां मिसकीननि कहिड़ो ॾोह कयो? असां त तव्हां मां हथ कढी छॾिया हा, पर वरी शेर खान असांखे मजबूर कयो आहे। जेकॾहिं शेर खान अदा अनवर में हथ न विझे हा त वीचार तोखे इहे ॾींहं ॾिसणा न पवंदा। इन करे तोखे चऊं था त वापसि वञी शेर खान खे सम्झाए त हू अदा अनवर मां हथ कढे, न त ॿी सूरत में तव्हां सभिनी जो अंजाम मौत आहे, मौत। सब तोखे आसान मौत कोन मिलंदो।
जीअं तुंहिंजे भाउ खे घुटा ॾेई मारियो हुअमि न, उन खां वधीक तुंहिंजो हशर ख़राब कंदुसि ऐं तुंहिंजूं खुरड़ियूं पियूं लॻंदियूं, खुरड़ियूं, पर पोइ बि तुंहिंजी निड़ीअ तां न कोन हटाईंदुसि। सियाणो आहे, समझी वियो हूंदे। असां सां दुश्मनी सिर्फ पंहिंजी मौत खे दावत ॾियण आहे। या ड्रार नाहे बेचारा, इन जा नमूना तूं ॾिसी चुको आहीं। अधा बिजार त ख़ैरन सां अॼु घर वापसि अची वेंदो, पर वली दादा वारनि सां नए सिर दुश्मनी पैदा थींदी। चाची पोइ छा थी पियो? शेर खान हू वॾा ज़ालिम अथई, ज़ालिम। जेकॾहिं हुननि जो भाउ घर न पहुतो त हू कुझु बि करे सघनि था। चाची हुननि जो भाउ मरी खपी वियो ऐं लाश खे मच्छियूं खाई वयूं। हाणे हू वापसि किथां ईंदो चाची? बाक़ी रहियो यो वलीदाद, उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। ॾाढो ॾुखियो आहे। जेकॾहिं अनवर घर वापसि न पहुचंदो त वली दादा वारनि खे रोकणु ॾाढो ॾुखियो आहे। पहिरियों चाचा बिचार खे वापसि अचण ॾे, उन खां पोइ वली दादा सां मां ॿी रांदि खेॾंदुसि, ॿी रांदि। कहिड़ी रांदि? वक़्तु अचण ते तोखे साफ़ ख़बर पइजी वेंदी चाची। रुगो दुआ कर त चाचो बिजार ख़ैरन सां घर वापसि अची वञे। उन खां पोइ वली दादा खे मां आंगुरनि ते न चाहींदुसि, आंगुरनि ते। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधी ऐं अणॿुधी करे था छॾियो। हिते रही पंहिंजी बेइज़ती रोज़ रोज़ कराइण खां बहितर आहे त पंहिंजे भाइरनि ॾे हली वञा। पर आख़िर तोसां नाहक थियो कहिड़ो आहे? जेसि ताईं ॿुधाईंदीअ न त तुंहिंजो मसइलो हल कीअं थींदो? 10 दफ़ा त ॿुधायो हूं। काल इहा निभागी ॾाइण भागन भरी पंहिंजे नुंहं सां गॾु हिते आई हुई। हा चई थी मूंखे बेचू न अचिजांइ। हा कंजणी तूं मूंखे हा छा कंदी है? हां याद रख जाए हे त पोइ छॾे था वञी। बाक़ी जे ॿीहर तुंहिंजे घर जो को मर्द जा फर्द दर खड़काए असांखे धमकी ॾेई वियो त इहो मथे तो ॼुंडा सभु पटे तरी कंदीसांइ। अञा तव्हां ॿुधायो अच्छा अञा बि हिन घर में रहो? मूंखे ख़बर आहे इहा ॾाण मूंखे हिन घर में रहण ई कान ॾींदी। भॼई तूं रुगो अॼो कोन्हे, सब्र कर। मां रुगो बिचार खे छॾे अचां। सुभाणे अचण सां ई मां लठ खणंदुसि, तूं मूंसां गॾु हलिजांइ। जेकॾहिं हिन फ़क़ीरनि जी खल न लाथमि न त पोइ मूंखे चओ। तूं हुनखे केतिरो बि छो न मारी त बि हू ॾाण मुड़ंदी कान। जेसि ताईं हिन घर में वेठल आहिनि न तेसि ताईं पयूं ईंदियूं। उन्हनि खे लतूं हणी घर खां ॿाहिरि कढंदासीं। तूं रुगो अॼो को ॾींहुं सब्र कर। सुभाणे था मुलाक़ात वञी उन्हनि जो सामान खणी घर खां ॿाहिरि उछलाईंदो। मूंखे ख़बर आहे मौलादाद वेंदो ऐं हिन खे वरी मिंटू करे वापसि मोटाए छॾींदा। भाॼाई चयमि न त तूं मूंसां गॾु हलिजां। पंहिंजे हथनि सां उन्हनि जो सामान खणी घर खां ॿाहिरि उछलाइजां। ठीकु आहे अदा, जे तूं चईं थो न त तो मथां इतबार कयां थी। हा बाक़ी जेकॾहिं सुभाणे के ॾींहं में उन्हनि जो घर ख़ाली न करायो न त पोइ आउं बि चई थी छॾियां त हिन घर में आउं बि कान रहंदीसां। सुभाणे सभु कुझु थींदो, बसि तूं रुगो अॼो को ॾींहुं सब्र कर। हाणे खर भला वञण खे चांहि करे पीआर असां।
सब्र 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 चाहे भली करे प्यार जा विझ जा पाणी बसि विझ जा